एहतसाब अदालत 2 सखर ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद अहमद शाह चयो त एहतजाज करण हर जमायत जो जमहूरी हक़ आहे, पर एहतजाज आइन ऐं कानून जी हदनि में रही करण घुर्जनि। एहतजाज अगरि तुखरेबकारी में तब्दील थी वियो त बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त 27वीं तरमीम किथे आहे, 26वीं तरमीम थी आहे, मूंखे 27वीं तरमीम जी ख़बर नाहे। मौलाना पाण 26वीं तरमीम ते वोट कयो जेका पास थी वई। इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ कहिड़ी तरमीम आई आहे? पार्लियामान अहिड़ी काई बि तरमीम पास न कंदो। नमन केनालनि जे मामले ते पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़े आहे। माज़ी में भी खुलियल मुखालफ़त कई हुई। बैनुल अक़वामी कानून आहे त इलाइक़े जे माण्हुनि जी मर्ज़ी खां बग़ैर कोई मुआहिदो नथो करे सघिजे। पाणी पंजाब जो न वेंदो, सिंध जो वेंदो। अहिड़नि मामलनि ते छेड़छाड़ न कई वञे। ॿिनि सूबनि जी हालतूं पहिरियां ई ख़राब आहिनि। टे सूबे में नओं मामलो कर खणी ईंदो। केनाल अॾण सां वॾो नुक़सान थींदो। VPN गैर शरई ऐं गैर कानूनी तॾहिं थी सघंदो जेसीं ताईं कानून नथो ठही वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।